कि अल्लाह तबारक व तआला सूरह माइदा में पहले यहूद के मुखातिब रहने वक़तबना अलैहिम फीहा अन्न नफ्स बिन्नफ्स वल ऐन बिल ऐन वल अनफ बिल अनफ वल उज़्न बिल उज़्न व सिन्न बिस सिन्न व जुरूह क़िसास। अल्लाह तबारक व तआला जी किताब में लिखियो आहे नफ्स जे बदले नफ्स, खून जे बदले खून, अख जे बदले अख, नक जे बदले नक ऐं कन जे बदले कन, दंद जे बदले दंद गिने में ईंदो ऐं ॿिया जिकी पण वो जुरूह क़िसास, जिकी पण ज़ख्म हूंदा उन मिणी जो क़िसास मुक़र्रर आहे। ये अल्लाह तबारक व तआला मुजरिमीन मथे सज़ा कुरेला करे मुक़र्रर कई। सिर्फ एतिरे ना ताकि जराइम जो अख्तिताम थिए, गुनाह जो सद्देबाब थिए, दुनिया वाला अमन जी जिंदगी गुजारे। जेकॾहिं शरीयत मुताहिरा इस सज़ाऊं मुतयन न कए होए, सज़ाऊं मुतयन होने के बावजूद ठीक है पाण मुल्क में रहंदा जो हथ से कोई सज़ा न ॾेई सघूं, ताज़ीबी कार्रवाई सरकारी जिकी लेवल मथे होए से, पर बाकी इतनी खबर है मिणी के जी इस्लाम ये सज़ा नाफिज कई है, मुकर्रर है। चोर है इन जो हथ वढबो, खूनी है इन जो खून थींदो, अड़े तरीके से जानी के घोड़ा लगंदा। पाण खबर है शरीयत पंहिंजूं ई जगह ई सज़ाऊं मुकर्रर करे छॾे। सिर्फ एतिरे ना जे दुनिया में जेको माण्हू मुजरिम है ये उखरी लेवल मथे अल्लाह तबारक व तआला जो ॾुआरींदा आहे, पर दुनिया में एतिरो मुस्तहिक है जे हिनखे ज़लालत जो लुक़्मो चखायो वञे, सज़ा ॾिनी वञे त जंहिंजो जुर्म थियो है या जंहिंजो गुनाह थियो है उन्हीं के तसल्ली मिले ऐं सज़ा जे ज़रिए से दुनिया में इंसानियत में अमन बरकरार हो। अमन खत्म कॾहिं थिए थो? पाण सम्झो कि गुरबत अची वञे अमन खत्म थिए न। पाण गुरबत हुई छा? अल्लाह जो ग़रीब हुई, बेहिसाब गुरबत हुई। पाण सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन जा किस्सा सुवाई तारीख में अज पण दर्ज आई, अहदीस जे वर्के मथे अज पण ज़िंदा आहे, पर वो तो दौर ॾुखियो हो। तो उन्हनि ओरा जो त पंहिंजे टई पीढ़ी ॾाॾाणे मथां जो गुरबत गुज़रई, ये अति गुरबत हुई। पर पाण जेके हिंटाणे ऐसी नींव वारे जा दोस्त वेठा आहिनि, इन्हीं के पूछो जे उन गुरबत में आट अमन हो जहां अमन हो। मालूम थियो जे गुरबत अमन के खत्म नथी करे, मिस्कीनाई अमन के छीने नथी। मिस्कीनाई में गुरबत में अमन नथो वञे ऐं अमन न भुख से वञे थो न अमन उंज से वञे थो। अमन सलामती जी घारत गिरी कुरे में थी थी फितने, वो फितनो कंहिं पण क़िस्म जो होए इंसान जो चैन अमन खत्म करे छॾे थो। चाहे वो फितनो औलाद जो होए जेको पाण दुनिया जी जिंदगी में रोजमर्रा ॾिसूं पिया, वालिदीन जो चैन ऐं अमन खाए छॾे औलाद। पोइ ई फितनो इज्जत जो होए, ई फितनो पड़ोस जो होए या ई फितनो जमीन ज़र जो होए, हर तरह जो फितनो जो करियो ये इंसान जी जिंदगी में जा अमन के खाली करे छॾे थो। इंसान पिंड जी जिंदगी में जा अमन नु कोड़ो थी वञे थो। बाक़ी जो दुनियावी उमूर रहा इन्हीं में इंसान अमन नथो खोए। गुरबत है, तंगदस्ती है, अजाई मालदारी है, इन्हीं में इंसान अमन नथो खोए। अड़े तरीके से इंसान को बीमार है,
ज़ईफ़ बुढ़ो आहे त इन वटि अमन बरक़रार आहे। जेकॾहिं बज़ाते ख़ुदि इनफिरादी तौर मथे उन बीमार खे तकलीफ़ आहे, उन पिण हिकिड़े जो अमन कायम ना आहे, पर पूरे ॻोठ, पूरी बस्ती, पूरे कस्बे, पूरे ॻोठ, पूरे मुल्क जो अमन बरक़रार है। उन हिकिड़े व्यक्तिगत जो अमन ख़राब है, से जिस्मानी तकलीफ़ मथे, हत्ता के कुदरती आफ़ात जेको अचे थियूं, ये पण इंसान जो अमन न जटे, इंसान जो अमन बरक़रार रहे। जीअं त पां वटि कई क़िस्म जा अज़ाब आया आहिनि, पां इन हेतिरी नंढड़ी ज़िंदगी में जाम अज़ाब ॾिठा आहिनि। ज़िलज़िले जी सूरत में पां वटि अज़ाब अल्लाह तबारक व तआला जो आयो, जंहिंखे ग़ालिबन 5 वरे थिया। भयंकर अज़ाब हो, कई हज़ार जानी जो नुक़सान थियो, माली नुक़सान थियो, पर अमन बरक़रार हो। पां 4-4, 8-8 आकाई हिकिड़ी चुल्ह ते हिकिड़े ओटे मथे इकट्ठा थी विया हुआसीं। इन जो मतिलबु हो अमन हो। अज़ाब आयो, अज़ाब पंहिंजो अमन न छीने। रब खे जेको इंसान कोठणा हुआ उहो कोठे लाथे, अल्लाह खे जेकी माली नुक़सान करणो उहो थियो, पर अल्लाह तबारक व तआला उन अज़ाब में जा पंहिंजो अमन कीन छिनाणो, अमन बरक़रार हो। अहिड़े तरीक़े से तूफ़ान आसादी सीजन में अचनि था, अमन बरक़रार हुए थो। पाण हिकिड़ो वबाई इमराज़ फैलियो 2019-20 में, जंहिंमें लॉकडाउन लॻा, ही लॻा, हू लॻा, पाबंदियूं बंद, पर अमन बरक़रार हो। अमन की टुटो, अमन कोई से टूटे, फितने फसाद से, वेड़ झगड़े से, एक ॿिए से रंजिश रखे से। जेकॾहिं गरीब आहे ने साम्हूं अमीर है, त गरीब के दिल में इत्मीनान कॾहिं न थिए जंहिं સુધી अमीर के बदलो न जोड़े, ऐं अमीर कॾहिं मुतमइन न थी जेसी मज़लूम खे पूरो बदलो न ॾेई लाए। ये अमन गारत करे जा रस्ता, बल्कि चंद ॾींहं अॻियां पां मथे त अल्लाह तबारक व तआला को अहिड़ी गैर अमन वारी आफ़त न आंदी, पर चंद ॾींहं अॻियां वतन अज़ीज़ जा थोड़ा का हालात ख़राब थिया, अल्लाह अमन कयो, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे वतन जी हर खूण जी हिफ़ाज़त फरमाए। चंद ॾींहं अॻियां सिर्फ लाइट बंद करे जो ऑर्डर आयो, वधारे की मामलो न हो, पर पां अंदरो अंदर पां चैन खोए छॾियो, अंदरो अंदर पंहिंजो अमन गारत थी वियो। ये कुदरती आफ़ात न हुई, ये इंसान जी कयल करतूतनि जा अमल हुआ। बस्ती जूं बस्तियूं अंधेरे में हली हुयूं, रिज़्क़ दौलत शोहरत हुअण जे बावजूद इंसान जो चैन, इंसान जो अमन बरक़रार न रहियो। तंहिंजो कारण ये फितनो हो, फसाद हो, नुक़सान वारी ॻाल्हि हुई, पर अल्लाह तबारक व तआला उनखे दूर फरमायो। त चवण जो मक़सद है जे अमन जेको रहियो, ये इंसान अल्लाह तबारक व तआला जी अज़ीम नेमत आहे। कुरान अज़ीम में अल्लाह तबारक व तआला पिन जे शहर मक्के जी, अमन वारे शहर जी कसम खाधी है। लगभग गणखरे जमाती की सूरत याद होती, अल्लाह फरमाए वत्तीन व ज़ैतून व तूर सिनीन व हाज़ल बलदिल अमीन। कसम तीन जी, कसम जैतून, व तूर सिनीन, कसम तूर जी ऐं सिनीन जी, व हाज़ल बलदिल अमीन, कसम अमन वारे शहर जी। ऐं तसवर कयो जे अल्लाह के अमन केतिरो महबूब है, जे अल्लाह हिकिड़ी बस्तीअ जो सौं खयो, मके जो काबतुल्लाह जंहिंमें काइम आहे। अल्लाह चए वहादल बलदिल अमीन, कसम है इन अमन वारे शहर जी। त केतिरो अल्लाह तबारक व तआला के अमन महबूब है। अहिड़े तरीक़े से अल्लाह तबारक व तआला
सूरह बकरा में आयत नंबर 155 में इरशाद फरमाए, व इज़ जअलनल बैत मसाबतन लिन्नास व अमना। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो असां आला करे पांखे चए तो उम्मत मोहम्मदिया जा अफराद है के कलमे वारे इंसान है के जे असां आला करे बैतुल्लाह के सवाब अमन व अमान जी जगह बनाई। हाजी उमरे वारा विया हूंदा जहां के हर तरफ इत्मीनान मिलंदो, हर तरफ अमन ही अमन रहंदो। माण्हू जो जम गफीर हूंदो, औरतें जो जम गफीर हूंदो, भीड़ ट्रैफिक आम हूंदे, पर अमन ही अमन। त अल्लाह एतिरे लाइ कसम खाधी अमन कोरे खे चयो वञे थो। हाणे त अमन ॾिठा हूंदा जे जेको हुजाज विया हूंदा, मुअमिरीन विया हूंदा, जे अमन कोरे खे चयो वञे थो। वण जी काठी भेड़ी थई है, दुनिया जे खिते खिते मां अफराद इकट्ठा थिया आहिनि, किस्मे किस्मे जी ॿोली वारा माण्हू भेड़ा थिया आहिनि। हर के माण्हू जो लिबास उन मुल्क जो अलॻि है, ॿोली जो लहजो अलॻि है, खाधे पीते जो सिस्टम अलॻि है, शादी वियाह जो रस्म रवाज अलॻि है, उथे वेठे जी सिस्टम बदलियल है, पर हिते माने अमन न आहे। ये अल्लाह बावर कराए तो जे अमन हिनखे चयो वञे। लखों सैकड़ों करोड़ माण्हू इकट्ठा थी वञे, पांखे तू मैं कंदे कंहिंखे ॾिठे में न अचे। माफ़ी हाजी माफ़ी, हाजी माफ़ी, इन सां ॿियो लफ़्ज़ न छा कोरेला जे अमन इनखे चयो वञे थो। जिंदगी जी भाग दौड़ में बाई चांस इंसान होने जे नाते, इंसान होने जे नाते इंसान खता करे थो। नहीं काबतुल्लाह बिन लगा ॾिसो, इंडोनेशिया जो माण्हू चए पियो सौ माफ़ी, अमेरिका जो माण्हू चए पियो हाजी माफ़ी, हालांकि उन्हीं ज़बान अरबी न इंग्लिश है, तंहिंजे बावजूद माफ़ीअ जो लफ़्ज़ कोरे न आंदा आहिनि। जे आंजी ज़िंदगी जी रूटीन में बहैसियत इंसान आ वटा खता थी वञे या आंजे भाउ वटा खता थी वञे त अल्लाह इहो ऑप्शन रखियो आहे। एतिरे लाइ अल्लाह तबारक व तआला अमन वारी बस्ती जो कसम खाधो आहे। पोइ क़ुरान अज़ीम जी इन ई सूरत में 126 नंबर जी आयत में अल्लाह ज़िक्र कए सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ के कोट कंदे, वइज़ क़ाल इब्राहिम रब्बि जअल हाज़ा बलदन आमिना वरज़ुक़ अहलहु मिन समरात। ऐ मुंहिंजा परवरदिगार, तू मुंहिंजे अहल व यार खे अमन ॾिजो ऐं पोइ इन खे रिज़्क़ ॾिजो फले। जा इंसान खे पहिरीं ज़रूरत कोन्हे जी पेट जी खुराक अची वेंदी, पर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पिण जी औलाद लाइ करे अमन जी दुआ करो। जे अमन शांति हूंदी त बुख में जिंदगी गुज़री वेंदी, गुरबत में गुज़री वेंदी, ॾुखे में गुज़री वेंदी, पर अमन गारत थी वियो त इंसान पिंड के अंदर अंदर पीसींदो पियो। न इंसान जी नेकी क़बूल थिए, न इंसान इत्मीनान से नेकी कबूल करे सके, न इंसान इत्मीनान से कोई इबादत जो फरीज़ो अदा करे सके, बल्कि रिज़्क़ अगिया रोज़ियन अगिया अल्लाह तबारक व तआला हद इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत साबित कयो जे अमन जी ज़रूरत हुई। हां जी जिते अमजिद हद इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अमन मांगे हो, रिज़्क़ हुए, मिल्कत हुए, शौहरत हुए, दौलत हुए, पर अमन न हुए ना त कीअं न। त इंसान सॼो ॾींहुं सोच फिक्र में पियो हुए कि फलाणे ते केस करणो है, हुन ते FIR हीअ कराइणी है, हुनजो ही करणो है, हिनजी मूंखे निड़ी करणी है, ये सॼो ॾींहुं सोचे में हुए। हालांकि थी उहो जेको रब करे, पाण कीअं न थी, पाण कीअं न करे सघूं। पाण चाहे केतिरा न ताक़तवर हो, अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम में वाज़े लफ़्ज़ में फरमाए जे हिकिड़े वण मथां सुकल फन अल्लाह जी इजाज़त नथो करी सघे त पाण हेॾे वॾे इंसान पूरो नुक़सान पुॼाए सघूं। पाण तसवुर न करे सघूं, या माण्हू माण्हू खे नुक़सान पुॼाइण जी कोशिश कयूं था त कलमे वारा कनि था, ॿिया न। कलमे वारा माण्हू जो अमन गारत करण जी कोशिश करिए था
पर जेसुदी अल्लाह तबारक व तआला के इंसान जो के मोमिन जो मुहाफ़िज़ हुए तेसुदी जेकॾहिं इंसान ते हथियार पुॼी अचे न तो इंसान जो वार कुंडो न थी तंहिंजो कारण है जे नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह, इज्जत ज़िल्लत जो मालिक अल्लाह, मौत हयाती जो मालिक अल्लाह, तीअं अमन शांति जो मालिक पण अल्लाह है। बल्कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमन के कायम रखेला करे, अमन के बरकरार रखेला करे फरमायो। हजरत तला बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी हदीस है जे अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे रपन 12 महीने में हर महीने जो जेको पर चंद्र ॾिसबो हो मुंहिंजो आका अलैहि सलातो वसलाम पढ़ंदो हो अल्लाहु अकबर, अल्लाह जी ज़ात वॾी है, न महीनो वॾो आहे, न चंद्र वॾो आहे, न साल वॾो आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहुम्मा अइल्लहु अलैना बिल अम्न वल ईमान वस सलामत वल इस्लाम व तौफीक रब्बी व रब्बुक अल्लाह। मुझे पालन हां तो सवाल कया तो महीने जे आगाज में जे तो अमन ऐं शांति वारो ही महीनो गुज़ारिज, सलामती वारो इस्लाम वारो गुज़ारिज ऐं पोइ चंद्र के मुखातिब करे चो रब्बी व रब्बुक अल्लाह। ॼाण चंद्र मुंहिंजो ऐं तुंहिंजो रब अल्लाह आहे। न तू बजाते करे खुद कंहिंखे नुक़सान ॾेई सघे तो न आऊं कंहिंखे नुक़सान ॾेई सघां। रब्बी व रब्बुक अल्लाह, न तू कंहिंखे नफ़ो ॾेई सघे तो न आऊं कंहिंखे नफ़ो ॾेई सघां। अल्लाह जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿई जगह मथे फरमाए। हजरत उबैदुल्लाह बिन मोहसिन रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाई था कि अल्लाह जे रसूल फरमाए जंहिं शख्स मथे उहो सुबुह थई जे उन वटि हिकिड़े टक जो खाधो मौजूद आहे ने इनके कोई फितने मुब्तला न आहे, अमन ऐं शांति सुबुह कयो आहे त ईअं सम्झो जे सॼी दुनिया सम्ती हुनखे ॾिने में अची वई। सॼी दुनिया हाणे त घूड़ी भरियूं पियूं, बाचका भरिया पिया आहिनि, ॾेकी में पैसा पिया आहिनि, खीचा नट थिया पिया आहिनि, तंहिंजे बावजूद पंहिंजो अमन बरक़रार न आहे। तंहिंजो कारण इहे जे पाण इन टो में लॻल आहियूं जे फलाणे खे नुक़सान कॾहिं पुॼाए। जे इहो हूंदो त पिण जो अमन पाण गारत कंदासीं। ने इस्लाम में इन ॻाल्हि जी क़तअन इजाज़त न आहे ॾिनी, क़तअन रजा न आहे ॾिनी जे बहैसियत इंसान मुसलमान न, मुसलमान तो वॾो मर्तबो आहे। कलमो पढ़ेला अथई त अगले कैद खाने में दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर इता अगले कैद खाने में अची वियो पर बहसियत इंसान कंहिंखे डोरे बराबर वार बराबर दिक्कत तकलीफ़ न थियणी खपे। बल्कि इस्लाम ताईं जे ला इकरा फिद्दीन, दीन में कोई जबरदस्ती त अमन शांति आणे ला करे पाण पिण जो कलेजो साफ़ ने अल्लाह वटि हमेशा जीअं पाण पिण जे गुनाह जी माफ़ी जी दुआ घुरूं था, जीअं पाण पिण जे वेंदल अज़ीज़ा कारबे लाइ दुआ घुरूं था, जीअं पाण पिण जी रोज़ी रिज़्क़ लाइ दुआ घुरूं था, तीअं दुआ में इहो हिकिड़ो ऑप्शन रखो जे अल्लाह अमन ॾे ने अल्लाह नस्ले खे अमन ॾे। पाण खे न जे अल्लाह नस्ले खे अमन ॾे। ऐं जंहिं मुल्क में जंहिं बस्तीअ में सोशल मीडिया बड़ा यूज़ कंदा हूंदा, इस्तेमालु कण कंदा हूंदा, न कंदा हूंदा त सुणंदा हूंदा। जंहिं बस्तीअ में अमन न आई, जंहिं बस्तीअ में चैन न आई, जंहिं बस्तीअ में सुकून न आई, उन्ही बस्तीअ जे अफराद जा चेहरा ॼाणा त उन्ही अखी मां हमेशा लुड़क वहे ऐं उन्ही जी अखी में जा लुड़क वही वही पाणी ख़त्म थी वियो आहे। ऐं फ़लस्तीन जो ज़िक्र कयूं, गिदा वारनि जो ज़िक्र कयूं, हालात तो मुसलमानों अमन जो है ये अल्लाह तबारक व तआला की अजीम नेमत है। ने पा पीढ़ी दर पीढ़ी अमन वाली जिंदगी गुजारी है, पीढ़ी दर पीढ़ी पा नुकसान नु बचायूं त पा पिण जी दुआएं में ऑप्शन रखो, दुआएं में हिस्सो रखो जे अल्लाह वटा अमन पर करो। कुटुंबला कबीलेला नस्लेला जे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पिण जी औलाद दा को अर्श अज़ीम जे रब दुआ गोया रब्बुल आलमीन पांखे पिण जी जिंदगी में अमन बरकरार रखने की तौफीक अता फरमाए।
अल्लाह तबारक व ताला पांजे वतन अजीज में हमेशा अमन शांति वारा ॾींहं उगाए। अल्लाह ताला जंहिं जे बस्ती में अमन न आहे अल्लाह उन्हीं मथे अमन कायम फरमाए। रब्बुल आलमीन पांजे गुनाह के माफ़ फरमाए। अल्लाह पांजे खताएं के दरगुजर फरमाए। बीमार के शिफा अता फरमाए। मरी वने के अल्लाह माफ़ फरमाए। रब जैसी जियारत